वेझो ॻोठ बखो चांडियो में गुज़िरियल ॾींहुं मुबैना अग़वा थियल ॿ भेनरूं बाज़ियाब करायूं वयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं 20 वरनि जी महताब बीबी ऐं संदसि 18 वरनि जी भेण बतूल खे अग़वा कयो वियो हो। वारसनि जो चवणु आहे त ॻोठाणनि मुसलसल पीछो करण बैदि ॻोठ हारून मल्हा वटि जवाबदारनि जो घेरो कयो, जेके कमंद में लिकी विया। जवाबदार घेरो तंग ॾिसी ॿिन्ही भेनरुनि खे छॾे कमंद में पाण फरार थी विया आहिनि। आगाह कयो आहे त टंडो बागो वेझो ॻोठ बखो चांडियो मां गुज़िरियल ॾींहुं मुबैना अग़वा थियल ॿिनि भेनरुनि खे वारसनि बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील मालूम कयूं था एहसान अली चांडियो खां। एहसान, वधीक आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ बखो चांडियो मां हिकु ॾींहुं अॻु घर मंझां अचार बंदनि हथां अग़वा थियल ॿिनि भेनरुनि 20 सालनि जी मेहता बीबी ऐं 18 सालनि जी बतौल बीबी खे ॻोठाणनि मुड़िसी करे ॻोठ हारून मल्हा भरिसां कमनि जे फ़सुल मां अग़वा कंदड़ जो घेरो करे बाज़ाब कराए वरितो आहे ऐं सवें ॻोठाणनि मुसलिम पीछो करे अग़वा कंदड़ खे मजबूर करे विधो, जंहिं करे जवाबदार नारनि खे कमनि जे फ़सुल में छॾे फरार थी विया। ॻोठाणनि अग़वा थियल ॿिन्ही नारनि खे वारसनि हवाले करे छॾियो ऐं नारनि जे बाज़ाब जी तक़सीद ऐं अग़वा थियल नारनि जे वेझे माइट सैद साहिल शाहपुण कई आहे। हिन चयो त बिरादरियुनि जी अॼु गरजाणी रखी वई आहे, जंहिं में छोकिरियुनि जे अग़वा जो केस करण लाइ सलाह कई वेंदी। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ एहसान।